अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छारिस चाकर खान हाणे हसीना बेगम के सज़ा ॾे ऐं जाबिर खान के मारे छॾींदो। छारूंडो आख़िरकार पंहिंजी ग़लतियुनि जी चाकर खान खां माफ़ी वठंदो। छा सावल खान हाणे जाबिर खान जो जीअण मरण हराम करे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां मुंहिंजे बेल से न कंदो काफ़ी असांजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवञे टाइम स्टोर में करे हलो त पंहिंजी कहानी ईअं अपडेट ईंदड़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे हसीना बेगम खे एॾी त सज़ा ॾींदो जो हसीना बेगम यादि रखंदो ऐं हसीना बेगम खे साफ़ साफ़ चई छॾींदा इन में तुंहिंजो हथ न बल्कि जाबिर खान जो बि हथ आहे ऐं रुंडे जो बि हथ आहे। मां रुॻो तोखे न बलाल उन ॿिन्हिनि खे बि सज़ा ॾींदी तव्हांखे जो हू यादि रखंदा। हसीना बेगम चवंदो त चाकर खान तोखे मोकल जेको सज़ा ॾियणो थी वञी ॾे, भले मूंखे मारे छॾ, इन में ई तुंहिंजी भलाई थींदी। अगरि जेकॾहिं मां बची वियुसि पोइ मां तोखे रावल खान वांगुरु ऐं डूंगर खान वांगुरु मारे छॾींदुसि। चाकर खान चवंदो त हसीना बेगम मां तोखे हाणे अहिड़ो मौक़ो ॾींदुसि जो तूं मूंखे मारींदे। हाणे तूं पंहिंजे पाण खे छॾा पोइ मूंखे मारिजां। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडा जेको आहे पंहिंजी ग़लतियुनि जो अदालो कंदो चाकर खान जे अॻियां ऐं चाकर खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे मूं घणा ई ग़लतियूं कयूं आहिनि, बहरहाल तूं मूंखे माफ़ करे छॾ। ईअं न थिए जो तूं मूंखे पंहिंजे पुट दिलशर वांगुरु मूंखे मारे छॾी ऐं मां हिते लोड़ियां। चाकर खान चवंदो त रूंडा मूं जीअं तुंहिंजे पुट गुलशर खे मारियो ईअं ई मां तोखे मारींदुसि ऐं तोखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए बाबा साईं ऐं यादा जे कातलनि खे जीअरे दफ़न करे छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे जाबिर खान खे धमकी ॾेई छॾींदो। जाबिर खान खे चवंदो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां, चाहे तुंहिंजो भाउ चाहे तूं मुंहिंजे अॻियां अची त पोइ तव्हां ॿिन्हिनि खे मां घुमाए छॾींदुसि। उन जे करे मां तव्हांखे मोहलतुसि ऐं कंहिं ॿिए हंधि लॾे वञो। अगरि जेकॾहिं तव्हां लॾे न विया आहियो त पोइ तव्हांखे असांजे हथां केर बि न बचाईंदो। तव्हां हमेशह हमेशह हितां सामान गोल कयो। ईअं न थिए जो मां ऐं चाकर खान तव्हां जे मथां हमलो करे ऐं तोखे ऐं रोंडे खे ईअं त ज़लील ऐं ख्वार कंदासीं जो सॼी दुनिया ॾिसंदी। जीअं तव्हां ज़ुल्म कया आहियो ईअं ई तव्हांजो हाणे वारो अची चुको आहे। जाबिर खान चवंदो सावल खान तोखे मोकल आहे। दोस्तों उम्मीद ते कहाणी ईंदव खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।